हिक जंगल में काफ़ी सारा जिन रहंदा उन्हनि सां गॾु उन्हनि जिननि जो सरदार बि रहंदो। हिक ॾींहुं सरदार पंहिंजे जिननि खे चयो त कॾहिं बि कंहिं इंसान सां दिमाग़ में ज़ोर आज़माई न कजो, छो त इंसान हमेशह दिमाग़ में सभ खां अवल नंबर रहंदो आहे। त उन में ॿ हिकिड़ा ज़िद्दी जिन हुआ जंहिं चयो असां हेॾा ताक़तवर आहियूं ऐं पोइ बि असां इंसाननि खां छो डिॼूं। उन ते जिननि जे सरदार जिननि खे चयो त तव्हां ॿई वञो कंहिं इंसान जे ॿचे खे खणी अचो ऐं उन सां तव्हां अकुल में मुक़ाबिलो कयो। जिन विया इंसान जे ॿचिड़े खे खणी आया। इंसान जो ॿचिड़ो हुन जो दिमाग़ न ॾिनो। हुन खे चईं जेसिताईं तूं असांखे हुकुम ॾींदो रहंदे असां उहे न पूरा करे सघियासीं त पोइ असांखे तूं जेको चवंदे उहो कंदासीं, तोखे बि घरु छॾे ईंदासीं ऐं जे असां पूरा करे छॾियासीं त पोइ असां तोखे मारे छॾींदासीं। इंसान जे ॿचे चयो जी बिल्कुलु ठीकु आहे। इंसान जो ॿचिड़ो हुनखे घणो एतिरो दिमाग़ न हो। पहिरियों हुन चयो दुबईअ मां मुंहिंजे लाइ क़त्लु आणे, अखि ॿूट अखि पट जिन जे अॻियां देरी न क़त्लु अची वई। वरी चयईं सऊदीअ मां मुंहिंजे लाइ पाणी भरे अचो ज़मज़म जो, उहो बि अखि ॿूट अखि पट अची वई। पोइ बि इंसान जे ॿचे अहिड़ा ॿ टे ॿिया बि कम ॾसियनि सो उहे बि करे आया। पोइ इंसान जे ॿचे छोजो सोचियो त हाणे मूंखे कहिड़ो कमु ॾसे अहिड़ो। पोइ हुननि ॿिन्हिनि जिननि मां हिकिड़े जिन खे चयईं त तूं वञु कुतो खणी आ ऐं ॿिए खे चयईं त तूं वञु कंहिं झंगल मां ॿिए झंगल मां वॾो हिकिड़ो लकिड़ो पटी आ। त हो विया जिन अखि ॿूट अखि पटे हिकिड़ो लकिड़ो खणी आयो, ॿियो वरी कुतो खणी आयो। हिकिड़े खे चयईं त तूं हाणे हिन कुते जो पुछु सिधो कर, जेसिताईं तूं कुते जो पुछु सिधो नथो करें तेसिताईं ॿियो तोखे हुकुम न मिलंदो। वरी ॿिए खे चयईं त तूं इहो लकिड़ो हेठि खोड़े ऐं हुन ते हेठि लही चढ़, जेसिताईं इहो लकिड़ो पाण ई टुटे न तेसिताईं मां तोखे ॿियो हुकुम न ॾींदुमि। ईअं कंदे कंदे कुते जो पुछु टुटी वियो, कुते जो पुछु सिधो न थियो। उहो जिन बि लही चढ़ी थकिजी पियो पर लकिड़ो न टुटो। उते तौबा तैब कयनि, पंहिंजे सरदार खां माफ़ी बि वरितनि, इंसान जे ॿचे खे उते ई छॾे आया जिते खणी आयसि। पोइ चयनि त हा वाक़ई इंसान असां खां अकुल में तेज़ आहे। सो दोस्तो इहा कहाणी तव्हांखे कीअं लॻी? अगरि सुठी लॻी हुजे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वधीक अहिड़ियुनि कहाणियुनि लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।